नाज़रीन, हैदराबाद में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम की किस्त वठण लाइ आयल औरतुनि जी तस्कील मामूल बणिजी वई आहे। पुलिस औरतुनि खे रक़म वठण में मदद करण बदिरां मथनि तशदुद करे खेनि लतूं ऐं मुकूं हणी रही आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ हैदराबाद जो ब्यूरो चीफ ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। जी ग़ुलाम मुस्तफ़ा, छा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त कासिमाबाद जे जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट जे प्रोग्राम जे हवाले सां हिते औरतूं 25,000 रुपया किस्त कढाइण अचनि थियूं त उते पुलिस औरतुनि ते तशदुद कयो आहे, उनखे लतूं ऐं मुकूं हणी औरतुनि जी तज़लील कई आहे। जंहिंखां पोइ उते जो माहौल जेको औरतूं पिणु जेके से मछिरजी वियूं, जिन पुलिस सां बि झड़पूं थियूं। उनखां पोइ जेका सूरत हाल हुई उते इहा हुई त पुलिस तमामु घणो औरतुनि जी तज़लील कई ऐं औरतुनि जूं दावूं हुयूं त हिते असां किस्त वठणु अचूं था त पुलिस वारा असां ते तशदुद कनि था। ऐं तव्हां ॾिसंदव हिन वीडियो में त बिल्कुलु ई जेका पुलिस आहे उहा औरतुनि खे तज़लील कंदे उनखे लतूं ऐं मुकूं हणी रही आहे। सो इहा सॼी सूरत हाल जेका आहे बेनज़ीर भुट्टो इनकम सपोर्ट जेको प्रोग्राम आहे उन प्रोग्राम तहत जेके औरतूं 25,000 ॿोॾि मुतासिरनि जी किस्त जेका आहे उहा कढाइण लाइ अचनि थियूं त उन्हनि जी तज़लील कई वञे थी। जी।